ॾिसो न मसाला रोचे पर ये का ऐसे जैसे ऐसा कई बार उस तो ही ना अलावा एक जन का खबर को है ना बिल्कुल सही बटो ला जो कर तो ला ला और तो पहले ठगी फिर मुझे 8 मंडला और फजर माला 8 मंडल को दुनिया जो फुल मजो ये लोग केर गलना तो सर को तो कुछ तो ज़िक्र जे लाके जल्दी पर जिक्र अल्लाह जो न सुठी ॻाल्हि आहे ज़िक्र कजे इबादत कजे इन खां वधीक ॿियो छा आहे इन जो तो को माना ये ॻाल्हाइण ई न रजायो आहे न हे तो मना करे बहस ई हले हिन चइजे जो कुछ वाकई ना दुआ वनी दिया तो हाँ सही तू तो कर मल तो पंज हो जल्दी मार से तो तव्हांजी भला सिहत जो राज़ भला ॿुधायो बिशारत बाद ॿुधाए छॾियो हाणे तव्हां ॿुधायो असां खे ॾिसी करे हर को जो तो खत्म थी वियो झुरियूं पइजी थी अगरि छाजो पर असल में ही की ही मुखे ये लिखा है ये जवानी खां ये अमो आहिनि ये तव्हां खे असां ॾिसंदा था अचो इनखे तव्हां न भेटियो न पर उमिरि ॻाल्हि ॿुधायो बाक़ी मन घणो थो लॻां थोरो घणी उमिरि जो लॻां थो हाणे तूं उमिरि जो लॻी कोन थो तूं तो छोकिरो तो लॻी तॾहिं था अचो इहो पंहिंजो राज़ ॿुधाए अच्छा हा छोकिरो ई हा नीगर ॿुधाए मूंखे राज़ तव्हां ईअं था चओ छोकिरी जो नथी चइनि जॾहिं बि कंहिंखे शादी ऑफर कई आहे त उहो चवंदी हुई त पंहिंजी उमिरि समझ का पूछा ता पाण खण था ॿुधाए ता मां त राज़ पाण ॿुधाए वियुसि अच्छा इहो ई राज़ ॿुधाए वियुसि न वाक कंदो मां वाक कंदो आहियां बिल्कुलु वाक मां डेली कंदो फजर न शाम शाम जी माना अधु कलाक असां कलाक बि कंदा आहियूं पर 45 मिंट कलाक में जेकॾहिं को दोस्त लॻी वियो संगत साथ कंदा आहियूं तव्हांजो ब्रदर बि मूंसां गॾु कंदो आहे जनाब बाग में कंदा आहियूं वॾो माना जोड़ आहे घणो हूंदो आहे वाक मां डेली कंदो आहियां बाक़ी इहो तव्हांखे ॿुधायां त सुबुह सां उथण सां पाणी पीअंदो आहियां 2 गिलास घटि में घटि बग़ैर गुड़ी मुंहिंजो ब्रदर जेको आहे मुंहिंजो वॾो ब्रदर आहे हा ये मूंखां 4 साल नंढो अथव अच्छा साईं हिकिड़ी शइ मां ॿुधायां जेकर ताईं इंसान बीठो आहे त बीठो आहे सिहत जो पंहिंजो ख़्यालु रखे थो बिल्कुलु सही एज जे फर्ज़ कर हिन टाइम मुंहिंजी 50 न फर्ज़ छो करे सच्ची ॿुधाए छा मक़सदु मिसाल जी ॻाल्हि मां चई थो ज़हन पधियो त माना 55 मुंहिंजी हाणे तव्हां त चओ हुन सिहत ते राज़ था पुछा कयो त तूं नंढो थो लॻे वरी हाणे था चओ एतिरी थी सघे थी न बाक़ी मेंटेन थियो लॻो त छोकिरा थिया न तव्हां तक़रीबन मुंहिंजी लॻो आहे न सही लॻो छोकिरा था पर असल मां इहो चवणु चाहियां पियो त जेतिरो बि माण्हू पाण खे मेंटेन रखियो अचे थो त पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखे ऐं ख़ासि करे जीअं हाणे असांजी एज आहे तव्हांजी सभिनी जी एज आहे इन में औलाद असांजी वॾी थींदी आहे जवान थींदी आहे पोइ औलाद जा कुझु जो सोचींदा आहियूं हिन जो थिया जो पढ़ाई जे हवाले सां घर जा ॿार अञा ज़िमेवारियूं कुझु वधी वेंदियूं आहिनि त मां पाण ते तवजा न आहे ॾींदो औलाद खे घणी तवजा पाण खे सफ़ा तवजा न ॾींदो खाइण पीअण जो ख़्यालु बि न आहे कंदो कुझु बि न त इन जे हवाले सां जॾहिं तव्हां खाइण पीअण ॾे ध्यानु ॾींदो पंहिंजो पाण ॾे तवजा ॾींदो त तव्हां सिहत तव्हांजी सुठी रहंदी जेकर तव्हां न ॾिनी खाइण पीअण ॾे तव्हां तवजो न ॾिनो पोइ बीमारी त अचणी वञणी आहे जॾहिं अची वई हेकर बीमारी तव्हांखे कमज़ोर कयो ख़बर जल्दी पइजी थी वञे तव्हां सिहत जो राज़ ॿुधायो इहा सभु खे इमरान खान वारी ॻाल्हि हिन कई आहे ॻाल्हि तोखां सवाल कहिड़ो कयो आहे तूं जवाबु वञी करे सिहत जो राज़ असांजो इहो आहे त ख़ासि अहिड़ो कुझु न आहे जीअं साईं चए थो मां खाईंदो आहियां पिस्ता ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त मां सिगरेट न पींदो
कॾहिं कॾहिं शौक़िया ज़रूरु पींदो आहियां। शराब न पींदो। वेरी गुड। हथी कोन लॻाईसीं या नंबर ॿी ॻाल्हि इहा माना हथी कोन लॻाईसीं या मतिलबु थोरो क्लियर कर न मिलियो कोन। क्लियर कर असल में परे रहियो आहे निशे खां। माना कॾहिं ये मिली वञे पाण त मुफ़्त में मिली वञे त हुई जो का इंसान खे ख़राब थो करे न न पीअंदुसि। नंबर 15 आया। ऐं हिकिड़ी इहा ॻाल्हि त जेकी मां इहा ॻाल्हि तव्हांखे मां खाधे पीते जे हवाले सां पाण ते तवजो मुंहिंजी ज़रूरु हूंदी आहे। कॾहिं बुख लॻी रस्ते में वेंदुमि पियो न का शइ मूंखे थोरो तलब लॻी त मां बीह रहंदुसि का शइ वठी खाई पोइ निकिरंदुमि कॾहिं पंहिंजो मादो ख़ाली न आहे शइ। वेरी गुड। इहा शइ आहे। इहा शइ बहितर। अच्छा डॉक्टरनि हकीमनि जा जेके मुख़्तलिफ़ राय आहे के चवंदा त सुबुह सां सड़बियूं शयूं खाओ। ॾिसो ऐं अॻु वरी अॻु ॿुधायां था अॻु माना 30 साल 50 साल अॻु इहा शइ हूंदी रुॻो माना खीर मखण बुसरियूं हूंदियूं मां जेको आहे 2-3 साल अॻ में मां डेली हिते कराची में बुसरी खाईंदो हुउसि। मां सॼी सीज़न बुसरी खाईंदो आहियां। मां चवंदो सॼी सीज़न तव्हां ख़बर पवंदी आहे ईअं न फेसबुक ते रखंदा। बिल्कुलु सॼी सीज़न मां मुंहिंजा नंढा तव्हां त लाड़का आहियो मां हिते कराची में बुसरी खाईंदो हा ॿुधायां हिकिड़ो हमारा कमेंट देखियो तव्हांजा फोटो ॾिसी करे फोटो कढी माने मोकिलियईं चल बार बार ये बुसरी ॾेखारे थो मां बुसरी खां थो ॼण असां सभु लंघण में वेठा अच्छा वरी जेकर न रखो न त वरी दोस्त बाबा हणो हणो असांखे बुसरी पछाड़ी ॾिसी त ची स्कूल आईंदा। जेका तूं अॻु ॻाल्हि कई न त जवानीअ में माण्हू अगरि सिहत जो ख़्यालु न बि रखे थो खाधे पीते जो ख़ैर आहे जवानी में रत ब्लड एतिरी हूंदी आहे जो जॾहिं माण्हू 50 खां पोइ थो थिए न पोइ भले लख तव्हां सां टेंशन हुजनि भले लख तव्हांजूं ॻाल्हि तव्हांखे ॿिया मसइला वसाइल हुजनि ॿारनि जो या हिननि जो पर तव्हांखे पंहिंजी सिहत जो ख़्यालु अञा वधीक रखिणो आहे बनिस्बत जवानीअ जो छो तव्हां उहा पोइ रेज़िस्टेंट पावर्स नथो रहे तव्हांजो इम्यूनिटी सिस्टम उहो नथो रहे इन जे करे जेकर तव्हां 50 खां पोइ पंहिंजो ख़्यालु न रखंदव त तव्हां डेफिनेटली पोइ हिते रहंदव। जी सही सिधी ॻाल्हि जीअं गाॾी तव्हां रखियो गाॾी में थोरो इंजन में थोरो आवाज़ कमु कराए त ठीकु न त वरी कमु अॻिते हली वधी वेंदो। 50s खां पोइ त माण्हू खे पंहिंजी सिहत जो पंहिंजे खाधे जो इन्हनि शयुनि जो सभिनी शयुनि खां वधीक ख़्यालु रखणु औलाद सभु शइ आहे पर सभु शइ जॾहिं तव्हां हूंदो त उन्हनि जा मसइला हल कंदव न जॾहिं तव्हां पाण ई वठिजी वेंदो त पोइ उनजा कहिड़ा मसइला हल पंहिंजी औलाद जे करे पंहिंजो ख़्यालु रखिणो आहे। उहो ई जॾहिं जंहिंखे वालिद साहिबु न आहिनि वालिद साहिबु गुज़ारियो अॼु ई मां हद खां वधीक उनखे मिस कंदो आहियां जेकी मूंखे ज़िम्मेवारी आहिनि काश बाबो ज़िंदा हुजे एतिरी ज़िम्मेवारी एतिरो मां परेशान न हुजां घर वेठो हुजां मुंहिंजी रहनुमाई करे आहे। बिल्कुलु सही त इन जे हवाले सां असांजी जेका औलाद आहे असां उन जे करे जीऊं था उन जे मथां असां चपर छा उन्हनि जे करे ई पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखूं वॾी ॻाल्हि आहे उन्हनि जी सिहत जे करे वेठा हुजनि एतिरो ॿुधाए 70 खां पोइ माण्हू छा करे ख़ुदकुशी मां अॻो पंहिंजी उमिरि ॿुधाई त मां 70 खां त मथे आहियां माना हाणे तव्हां सिधो चओ ख़ुदकुशी करे असांजो सरमायो सीनियर हाणे ख़ुदकुशी त तूं कंदे छो करे तूं त वञी उतां मोटी आयो करी त कंहिंजे लाइ करी न तूं त वञी उतां मोटी आयो घर तां वञी मोटी आयो तव्हां पंहिंजे बचड़नि खां पुछा कंदव न तव्हां 2 ॾींहं घर न हूंदो जॾहिं तव्हां घर वेंदव न या तव्हां किन मिट माइट ते तव्हां रहंदव त तव्हांखे केतिरो मिस था कनि घर वारा पंहिंजा ॿार बच्चा छपर छा हूंदो आहे वॾो घर वॾे खां सवा ॾाढो ॾाढी बिल्कुलु सही पुटनि जो मोहताज न कजां हा पुटनि जो मोहताजी न ॾिजां मूंखे जिते हलाए पंहिंजे हलंदे हलाइजां ऐं शुक्र अलाह जो तव्हां न पुटनि जो मोहताज आहे न कंहिं यार दोस्त जो मोहताज कंहिंजो मोहताज अॼु ताईं न थियो। इहे शइ दुआ घुरण खां बहितर आहे त इहा दुआ घुर त अलाह साईं मुंहिंजी औलाद खे मुराद ॾे छो जो तव्हांजी ख़िदमत कंदा उन्हनि जा बि गुनाह हलंदा ख़िदमत जो उनखे मौक़ो मिलंदो ॿी मां जी ख़िदमत करण सां गुनाह हलंदा सही घर वेठे हज थींदा माउ पीउ जी
बस से माना कलाक ई कचहरी में हींअर सुठी ॻाल्हि कई मोहताज पूरे कलाक सुठो खबर तो अञा ताईं कटिंग ॻाल्हि न कई वरी मां हिकिड़ी करे मां बचे करे ॻाल्हि न तो सम्झी करे केरु थो चए अब कहिड़ी ॻाल्हि चई जेका ॻाल्हि मीर मोहम्मद कई उहा ॻाल्हि बज़ाहिर त ठीकु आहे पर उन ॻाल्हि में शिकवा शिकायत बि आहे इहा माना हिकिड़ी अंदरूनी शिकवा शिकायत बि आहे न पर जेकर वासी के कंहिंजी बि न अरे भाई छो था कहिड़ी ॻाल्हि खे असां त हिन जवाब ॾेई आयासीं त पोइ दुआ घुरो त उनखे दौरो ख़राब आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे मोहताज जी कहिड़ी बि आहे चवंदा आहिनि हे हथ आहे हिन जो मोहताज न थिए हक़ीक़त ईअं त हे हथ हिन हथ जो मोहताज न थिए मोहताज अहिड़ी शइ हिन जेका दुआ घुरी आहे इहा हिन में वॾी माम आहे तव्हां सिहत हुजे शिकवा शिकायत शिकायत बि आहे बिल्कुलु आहे पर इन में इहा शइ आहे त माना मोहताजी न ॾे माना मूंखे सिहत हुजे न मोहताजी जो सही इहा बि त आहे न जेकॾहिं फर्ज़ कयो माण्हू दुनिया जो ॿी माउ जी ख़ुशकिस्मती आहे जेकर हुनजी औलाद सालिस सुधरियल आहे ऐं हुनजी ख़िदमत करे थी या पीउ माउ जी ख़ुशकिस्मती वॾी ख़ुशकिस्मती उन शइ खे ई चए थो इन खां मौला मूंखे बचाए माना छा आहे इहा शिकायत आहे न शिकवा आहे न शिकवा बि आहे या शिकवा बि आहे न शिकवा बि मुंहिंजो पीउ अला है पर मुंहिंजे पीउ गुज़िरियल 40 सालनि खां वठी कक भञी मिणो न कयो हींअर 85 साल उमिरि आहे मुंहिंजे पीउ जी 40 सालनि खां वठी मुंहिंजे पीउ कक भञी मिणो न कयो आहे छा थींदो आहे न पर इहा सुठी ॻाल्हि त औलाद जेको आहे सो वरी अॼु बि जॾहिं हॉस्पिटल में असां 6 ॿार जॾहिं गॾु हुआसीं त डॉक्टर हुते ॾिसी असांखे चवनि पिया यार हीउ वॾो ख़ुशनसीब माण्हू ॾिसो न ईअं न पुटु हुनजे मथां आयो इहा हालांकि हुनजो लिवर हींअर ख़तमु आहे हींअर मतिलबु कंहिं वक़्त में अलाह हुनखे हयाती ॾे हले त पर इहा मां हितां पहुतुसि नंढो भाउ इस्लामाबाद मां पहुतो कराची मां पहुतो को किथां पहुतो सभई अची पहुतासीं पूरी राति पहुतासीं अची हर शइ वठी करे गॾायो सभु ॻाल्हि हर शइ हिते आयो हिते सभु शइ माना सुठे खां सुठी वॾे खां वॾी अस्पताल में वॾे खां वॾे डॉक्टर खे हुनखे ॾेखारियोसीं हुनखे एस्टेब्लिश करायोसीं हाणे हींअर बि माना ईअं सम्झो त इवन डॉक्टर जो कैथेटर हणो मुंहिंजे भाउ जो कैथेटर न हणंदा असां हुनखे पाण भाउ जा असां हुनखे बाक़ाइदे फोटो करे इहा वॾी ख़िदमत आहे पेशाब वारी जॻह पंहिंजे हथ सां अल्लाह साईं तव्हां ते महिरबान पेशाब वारी जॻह पंहिंजे हथ सां अल्लाह साईं तव्हां ते महिरबान थियो अल्लाह साईं अल्लाह जो क़ुरान में आज़माइशूं गला वठंदो पहिरनि खां इहो सी अल्लाह साईं तव्हां ते वॾो महिरबान थियो आहे तव्हां सभिनी ॿारनि ते जो तव्हां पीउ जी इहा ख़िदमत था कयो ॿुधाए थो न शिकायत आहे औलाद खां क़ुरान में पढ़ियो ऐं क़ुरान में इहो बि त आहे न त जेको सो पंहिंजे माइट सां हुस्न सलूक सुठो कयो ऐं निमाज़ पढ़ो छो मतलब त पहिरीं माइट खे राज़ी करे पोइ अची मूंखे राज़ी निमाज़ उनजी आहे इंसानी जी ख़िदमत उन खां पोइ मतिलबु आहे त इहो त तव्हांखे मौक़ियो आहे हिकिड़ो माना अल्लाह साईं तव्हांखे हिकिड़ो ॾिनो आहे ख़ुशकिस्मती आहे असांजी बिल्कुलु असांजी बाक़ी